जी नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था मटियारी खां मंसूर अली बुलेदीअ जे रिपोर्ट मूजिब मटियारी सीखाट पुलिस जो गश्त दौरान एक ॾोहारी हथियार समेत गिरफ़्तार करे वरितो। सीखाट पुलिस मालूम मुताबिक़ सीखाट खां ॻोठ शेर खान ॾखिणू तरफ़ एसआई ग़ुलाम नबी ख़ासखेली जे अॻुवाणी में जॾहिं पुलिस मोबाइल दीनार शाख वटि पहुती त उते मौजूदु हिकु ॾोहारी ॾोह जे इरादे सां बीठल हो। पुलिस खे ॾिसी भॼण जी कोशिश कई त पुलिस पोयां गिरफ़्तार करण वई, जिते खेसि खजनि वारे लिंक रोड ते गिरफ़्तार करे वरितो। संदसि सुञाणप मौला बश्को उर्फ़ भल्लो वलद महरम माछी जे नाले सां थी आहे, जेको ॻोठ मीहूं माछी जो आहे। पुलिस तलाशी दौरान हिकु अदद 32 बोर रेवालो ऐं 2 अदद राउंड 32 बोर वारा मिलिया। कलम 24/A/2013 ऐं गुनाह नंबर 11/2023 सीखाट पुलिस जे सरपरस्ती में केस दाख़िल कयो वियो आहे।